भूरो आई कयो इते उबीज त कुजाड़ो सेठ मुलू ए गुल्लूड़े के मोकलियो पैसे ला कीनन नहीं को बेली सेठ मुलू नींद एतरी कोन जुड़ी जो तोखे वखर जा पैसा दिया। ओ भूरिया भूरिया तोखे मोह पटको त कीन ला थो जो रखाल वखर खणी काज कर जुड़ी विंदा तोखे पैसा सेठ की न खींदासीं। बेली भूरिया कीअं बि करे मूं सां वाह वार कर यार त किने पोइ ॾिसंदासीं। भूरिया भूरिया पोरी कॾहिं ॾिसंदे मुख ॾाघो विकिणी बि मोह के हट जा पैसा ॾे। हिन ॾाघे ते विकण जो त नालो ई कीने एॾे बत्ताल त कीन थियो आई। ऐं बत्ताल आऊं कीन तूं थियो आहीं। बेली भूरिया मोह जा पैसा इत जो इत रख कीने मूं वटि पैसा कुजाड़ो कंदे पैसा त तोहजो वॾो बि ॾींदो तूं कहिड़े बाग़ जी मूरी आहीं। भूरिया हाणे ॾिसज त तोहजी हालत कहिड़ी थो करायां। ये सेठ ये तू जो हितों कावड़ जी निकतो है भूरे सा वेण ये बधिया नोट अरे जरा छड्डे ने गाल के ये अजाए वनी बेइज्जती कराई बियो। अरे गुरुड़ा इने छोरे के दाव पाणे तो ठीक कराया मां व्योस मुजेरी ला बंगले ते पर उन भागो ते होयो ही की ना ये आऊं त चुआए तो त इनने पैसन ना हथ खण। ए छोरा ये ठग पैसा कीए छडिया ये जुड़ंदा ही त कीन ये पो कुजाड़ो कंदे कीए कीन जुड़ंदा दिस जा कीए थो गिनास उभारे। ये इन गाल के खणी पो दिसजो पर ई सोच करे त परई तावी तले हलणू है। ए निभागा ये गाल ता तोसी कयम पे ये आओ त पोए त वो हट्ट ते हली ता सलाह करियो। ये ठीक है सेठ ये जेका तो जे मर्जी। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।